नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे कपरो में खबर ॾींदा हलूं त कणक जी ॿिज जी ख़रीदारी में वाध नए ॿिज मुख़्तलिफ़ क़िस्मनि जे दुकान ते नयो ॿिज दस्तियाब है। इन मौके ते दुकानदारनि आबादगारनि अवामी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो आहे त ॿिज कंपनियूं आहिनि 5-6 मयारी कंपनियूं आहिनि। अब तो जालंधर आहे, रेशम आहे, चीता आहे, टास्को आहे, एडवांस आहे, सुठियूं मयारी कंपनियूं आहिनि। वैरायटियूं आहिनि 5-6 आहिनि। सैर है, गैलेक्सी है, अब्दुल सत्तार है, TD1 है। ये मौसम के हिसाब से शुरू गैलेक्सी सैर अगाटियूं आहिनि। इनमें अब्दुल सत्तार पाछाटी है, फैसलाबाद पाछाटी है। जालंधर कंपनी जो सुठो हले पियो। जालंधर रेशम है, चीता है। अगर कोरड़ करनि था तो पोइ 1.5 मण वट खेड़े करे तो घट में तो 1.25 मण ॾियणु खपे। ॿिज हींअर TD1 आहे, गैलेक्सी आहे, सैर आहे ऐं फैसलाबाद आहे। ये सुठियूं जिन्सूं हलनि पई जेको पर साल जंहिं शइ माना सुठी एवरेज ॾिनी माण्हुनि खे। माना तक़रीबन जंहिंजो 40 खां वठी 60-65 ताईं एवरेज आया आहिनि। ऐं उहो पर साल जीअं वफ़ा सीड वारनि जो आहे, जालंधर सीड वारनि जो आहे, टास्को वारनि जो आहे ऐं 2-3 कंपनी रोशन सीड वारनि जो आहे, फर्टाइल कंपनी वारनि जो आहे। जेके माना सुठा एवरेज ॾियण वारा ॿिज उहे हींअर माण्हू डिमांड करे पाण ई वठनि पिया, जेके लास्ट ईयर माण्हू वठी विया। ॿिज हींअर मुख़्तलिफ़ जालंधर वारनि जो सुठो पियो हले, वफ़ा सीड वारनि जो आहे, फर्टाइल माना जेके क्वालिटियूं सुठियूं कंपनियूं आहिनि उन्हनि जो सुठे नमूने जालंधर वारनि जो बि आहे, टास्को वारनि जो बि माण्हू डिमांड कनि पिया। ऐं पंहिंजो ॿियो हुनजो आहे एडवांस सीड वारनि जो बि अचे पियो, उहो बि माण्हू उनजी बि छा कनि पिया। माना जंहिं पर साल सुठा पोखिया, जंहिंखे एवरेज सुठी मिली उहा वरी उन शइ जी डिमांड करे पियो। घटि में घटि माना तक़रीबन 70 किलो फ़ी एकड़ में ॾियणु ज़रूरी आहे। छो जो वॾा पंहिंजा सियाणा चई विया त कपिड़े जो बर ऐं ज़मीन जो तर। जीअं ॿिज सुठो हूंदो त उन में पैदावार ओतिरी वधीक ईंदी। जे ॿिज असीं घटि ॾींदासीं त पोइ उन सां वरी पैदावार में फ़र्क़ु अचे थो। ख़र्चु उहो साॻियो भाण जो थिए थो, फर्टिलाइज़र उहो साॻियो ॾियूं था, दवा उहा साॻिया ॾियूं था। लेकिन जेकर असीं 5 किलो 10 किलो ॿिज जी कमी करियूं था त उहा असांजी एवरेज में असांखे मार ॾिए थी। कंपनी जो हले पियो TD1 आहे, सैर आहे, गैलेक्सी आहे, तमामु सुठो ॿिज आहे। ऐं अहिड़ियूं ॿियूं कंपनी जो टीपू जो बि आहे, एडवांस कंपनी जो आहे ऐं उन खां पोइ वफ़ा सीड आहे, फर्टाइल सीड जो बि आहे। पर हींअर फ़ी एकड़ में हींअर हिन मौसम जे हिसाब सां ॿिज 60 खां 70 किलो ॿिज वञा हिन में इस्तेमालु थिए पियो। उन खां पोइ हीअ कंपनी जो सिर्फ़ु कंपनी वारो हुजे, बाक़ी ॿिया इहो खुलियल ॿिज आहे त 80 खां 90 किलो हलाइनि पिया। पर उन ॿिज में वञा उहा पैदावार जो को अहिड़ो सभु न पियो अचे। उन करे हीअ कंपनी पंहिंजी वञा रजिस्टर करे ॿिज ॾिए थी त जीअं बड़ा हारी पंहिंजा ज़मींदार पंहिंजा वञा हिनखे इहो इस्तेमालु करे सघनि। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।